हालानी रिपोर्टर इमरान अली लाशारी हालानी बरसां गोड ख्यानतो महेसर में ठहंदड़ नई गवर्नमेंट हाई स्कूल जी बिल्डिंग में नाक़स मटीरियल इस्तेमाल करण खिलाफ गोठाणन स्कूल के शागिर्दन जो ठेकेदार खिलाफ एहतजाज कंदे साबका काउंसलर अजहर हुसैन मैसर मोहम्मद उर्स गुलाम रुबानी गुलाम मुर्जा अंगण खान मैसर मीडिया आरोदाईंदे चयो त ठेकेदार 3 नंबर कच्चियूं सिरूं बिल्डिंग में इस्तेमाल करे बिल्डिंग तैयार करे रहियो आहे। कम बेहतर करण बजाय असां गोठन के धमकियूं ॾेई हिसाए रहियो आहे। हिन वधीक चयो त बिल्डिंग जी पीड़ जो बुनियाद भी हेठि 4 खां 5 फुट खोटाई करण बजाय 2.5 फुट खोटाई करे बिल्डिंग तैयार करे रहियो आहे। जॾहिं त बरसात दौरान उते 5 खां 6 फुट पाणी बीठल हुयो उते खॾाई हणी कच्ची मिटी पटे भराई करे रहियो आहे। जॾहिं त हिन महल ताईं को बि एडुकेशन वर्क्स जो ऑफिसर हलंदड़ कम जो मुआइनो करण जे लाइ बि न आया आहिनि। हिननि तालीम जे मिनिस्टर सरदार अली शाह खां चीफ इंजीनियर SDO ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां घुर कई त असांजे ॿारनि जी हयातियुनि ऐं ज़िंदगीअ जो मसइलो आहे। जंहिं बिल्डिंग जो बुनियाद ई सही न हूंदो त उहा बिल्डिंग कीअं थी मज़बूत थी सघे। उन लाइ ठेकेदार ख़िलाफ़ क़दम खणी स्कूल जी बिल्डिंग में नाक़स मटीरियल बंदि कराए सही रेशो इस्तेमालु कराए ॾिनो वञे न त एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। मटेरियल